मोहब्बत वारनि औरतुनि सां मिलंदुसि राति 3 वॻे बि मिलंदुसि ख़लील रहमान वॾो बयान ॾेई छॾियो। पाकिस्तानी ड्रामा निगार ख़लील रहमान कमर अॼुकल्ह हिकु भेरो ॿीहर ख़बरुनि में आहे ऐं हुन भेरे संदसि मक़बूलियत संदसि बयान न पर साणसि थियल वाक़ियो आहे। लाहौर में DIG ऑपरेशन सां प्रेस कॉन्फ्रेंस करण बावजूदि ख़लील रहमान कमर सहाफ़ियुनि जे सवालनि खां बची न सघियो। प्रेस कॉन्फ्रेंस खां पोइ जॾहिं ख़लील रहमान कमर पंहिंजी कार ॾांहुं वञी रहियो त सहाफ़ियुनि हिकु भेरो ॿीहर खांसि वाक़िए ऐं राति जो देरि सां हिकु औरत सां मिलण बाबति पुछियो। हिकु सहाफ़ी जे सवाल जे जवाब में ख़लील रहमान कमर चयो त औरतूं मूंसां ॾाढी अक़ीदत ऐं एतिराम सां मुहबत सां मिलनि थियूं। उहे औरतूं न हूंदियूं आहिनि। गैर औरतुनि ऐं औरतुनि में फ़र्क़ु हूंदो आहे। आउं फेमिनिस्ट ख़िलाफ़ विढ़ी रहियो आहियां। मूं पंहिंजी ज़िंदगी जा 3.5 साल हिन जंग में ॾिना आहिनि ऐं ज़िंदगी जी आख़िरी साह ताईं फेमिनिज़म ख़िलाफ़ विढ़ंदो रहंदुसि। साॻिए वक़्तु ख़लील रहमान कमर सुबुह जो 4 वॻे औरत सां मिलण लाइ वञण जे सवाल ते चयो त अल्लाह जो कसम आउं 3 वॻे मिलण वेंदुसि। मूंखे किथे बि वञण जो हक़ आहे। लाहौर में पुलिस ख़लील रहमान जे नाजाइज़ी केस में अग़वा जी इल्ज़ाम ऐं 4 जवाबदारनि खे गिरफ़्तार बि करे वरितो आहे। FIR मूजिबि जवाबदार आमना ख़लील रहमान कमर खे फ़ोन करे चयो त हूअ ड्रामो करणु चाहे थी। हू औरत जे घर पहुतो जिते हथियार बंदनि खेसि अग़वा करे वरितो। जवाबदारनि ख़लील रहमान कमर ते तशद्दुद कयो। मोबाइल, वॉच ऐं कैश खसे वरिती ऐं ATM कार्ड मां 2.5 लख रुपया बि मुंतक़िल कया। पुलिस मूजिबि जवाबदारनि पारां इस्तेमाल थियल गाॾी बि बरामद करे वरिती आहे ऐं जवाबदारनि खे गिरफ़्तार करे पुछा ॻाछा बि कई पई वञे। बाद में लाहौर में DIG ऑपरेशन सां प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ख़लील रहमान कमर सहाफ़ियुनि जे सवालनि जा जवाब ॾींदे चयो त पैगाम मोकिले कंहिंखे बि ज़बरदस्ती करण जी कोशिश न कयमि। आउं 27 सालनि खां ॾिसी रहियो आहियां त असांजी शोबिज़ में छोकिरियूं कहिड़ा कपिड़ा पाइनि थियूं ऐं उहे कीअं ॻाल्हाईंदियूं आहिनि। उहो मूं लाइ का नई ॻाल्हि नाहे ऐं मूंखे ख़बर न हुई त हूअ घर में अकेली आहे। सहाफ़ी पुछियो त छा पुलिस ख़लील रहमान कमर खां पुछो त हू राति जी उन वक़्तु औरत सां मिलण छो वियो। हुन ते ड्रामा निगार चयो त आउं हिन वक़्तु बीमार आहियां। डॉक्टर मूंखे 5 सालनि खां सिज में ॿाहिरि निकिरण खां मना कयो आहे। जेकॾहिं डॉक्टर मना न कयो हुजे हा त मां राति जो मिलां हा ऐं सुबुह जो ईअं न थी हा। पोइ औरत हुजे या मर्द, अधु राति बि मूंखे मर्दनि सां 10 भेरा मुलाक़ातूं थियूं आहिनि। पोइ छा उहा न थिए मुलाक़ात। ऐं शाम जो 4:40 या सुबुह जो 4:40 वॻे मिलियुसि जॾहिं सुबुह जो वक़्तु नमाज़ जो हो।